अब्दुल लतीफ निज़ामानी साहब, अब्दुल लतीफ निज़ामानी साहब। रोड शेडिंग करने वालों पर, पिचकारी करने वालों पर, पिचकारी करने वालों पर IMF की मूं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई त अॼु निज़ामानी साहब हिन एहतजाज खे वधाइण लाइ हिकमत अमली ते गौर करे रहिया आहिनि। थी सघे थो त अॼोके हिन एहतजाज जे जलसे में ऐलान कयो वञे ऐं हिकु नई हिकमत अमली ठाही वञे। और आज का दिन हमारे लिए इंतहाई काला दिन होता है जब हम इस निष्कारी के लिए निकलते हैं, एहतजाज कराते हैं। असांखे को भी मुस्बत पॉजिटिव रिजल्ट न पियो ॾिनो वञे। असांजे इन एहतजाजनि खे हुकूमत इग्नोर कयो पियो वञे। आज 5 नवंबर 2025 चल रहा है। आज एहतजाज पूरे पाकिस्तान में वादा हाइड्रोइलेक्ट्रिक लेबर यूनियन अपने जुल्म के खिलाफ किया जा रहा है, जिसकी जो वापदा जे प्राइवेट के खिलाफ है। IMF जे चवण ते ॿाहिरियनि इदारनि जे चवण ते असांजे मुल्क इदारो जो मज़बूत इदारो आहे वापदा, उनखे कुछ मफ़ादनि ख़ातिर प्राइवेट कयो पियो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वजा यूनियन जा उहदेदार डिविजनल सेक्रेटरी अख्तर अली कलोई साहब, टंडो आदम वन जो चेयरमैन मंजूर अली कासकली साहब, RO जो चेयरमैन डिवीजन जो जॉइंट सेक्रेटरी भाई इरफान मलिक इरफान भाई, सदापुर जो चेयरमैन शकील राजपूत, सेक्रेटरी अकबर निज़ामानी, सदापुर वन जो चेयरमैन अॼु हिन प्रोग्राम में कंहिं इमरजेंसी जे करे न अची सघियो आहे। सेक्रेटरी सदापुर जो एक्सीडेंट थी पियो आहे। वाइस चेयरमैन आयो आहे अब्दुल खालिक मरी साहब, जॉइंट सेक्रेटरी मुख्तार अली बुमरो साहब,